नाज़रीन असां एक अहम ख़बर शेयर कंदासीं। नओं देरो खां इरादो न्यूज़ के नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी की रिपोर्ट मुताबिक़ नओं देरो लॻ ॻोठ बख्शल शेख के रहवासियुनि शेख बिरादरी के मोहम्मद मिठल शेख, ज़ाहिद शेख, काशिफ शेख और शेख बिरादरी के माण्हुनि जो SHO नओं देरो शाहिद मेमन की मुबीना नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज। सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे हिननि चयो त ज़ाहिद अली शेख जेको चिंची हलाईंदो आहे नओं देरो खां सवारी छॾे ॻोठ वापसि अची रहियो हो त जवाबदारनि संदसि खां रस्ते ते चिंची फुर कई, जंहिंमां असां हिकु जवाबदार सुञातोसीं। जंहिं NC नओं देरो पुलिस स्टेशन ते दाख़िल करण लाइ वियासीं त पुलिस NC दाख़िल करण लाइ जवाबु ॾेई छॾियो। पोइ असां नओं देरो शेख बिरादरी जे चङे मुड़ुस मंज़ूर अली शेख जी कॉल कराई, उन जी मार्फत NC दाख़िल कराईसीं। पुलिस जवाबदार हुबदार शेख खे गिरफ़्तार कयो, जंहिंखे असां सुञातो आहे, जंहिंखां SHO शाहिद मेमन रिश्वत वठी करे हाणे असांखे चई रहियो आहे त हू शरीफ़ आहे, अव्हां जी चिंची उन्हनि वटि नाहे। पुलिस स्टेशन तां हलिया वञो न त अव्हां ते केस दाख़िल करे अव्हां खे अंदरि कंदमि। छा चिंची बि असांजी फुर थी आहे ऐं SHO शाहिद मेमन गिरफ़्तार बि असांखे करण जा दावा ॾेई रहियो आहे। असां तक जे चूंडियल MNA PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, MPA फरियाल टालपुर, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो खे अपील था कयूं त करप्ट SHO शाहिद मेमन ख़िलाफ़ सख़्त एक्शन वठी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असां शेख बिरादरी नओं देरो SHO शाहिद मेमन जे ज़ुल्म ख़िलाफ़ नओं देरो में धरणो हणंदासीं। नाज़रीन असां एक अहम ख़बर शेयर कंदासीं। नओं देरो खां इरादो न्यूज़ के नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी की रिपोर्ट मुताबिक़ नओं देरो लॻ ॻोठ बख्शल शेख के रहवासियुनि शेख बिरादरी के मोहम्मद मिठल शेख, ज़ाहिद शेख, काशिफ शेख और शेख बिरादरी के माण्हुनि जो SHO नओं देरो शाहिद मेमन की मुबीना नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज। सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे हिननि चयो त ज़ाहिद अली शेख जेको चिंची हलाईंदो आहे नओं देरो खां सवारी छॾे ॻोठ वापसि अची रहियो हो त जवाबदारनि संदसि खां रस्ते ते चिंची फुर कई, जंहिंमां असां हिकु जवाबदार सुञातोसीं। जंहिं NC नओं देरो पुलिस स्टेशन ते दाख़िल करण लाइ वियासीं त पुलिस NC दाख़िल करण लाइ जवाबु ॾेई छॾियो। पोइ असां नओं देरो शेख बिरादरी जे चङे मुड़ुस मंज़ूर अली शेख जी कॉल कराई, उन जी मार्फत NC दाख़िल कराईसीं। पुलिस जवाबदार हुबदार शेख खे गिरफ़्तार कयो, जंहिंखे असां सुञातो आहे, जंहिंखां SHO शाहिद मेमन रिश्वत वठी करे हाणे असांखे चई रहियो आहे त हू शरीफ़ आहे, अव्हां जी चिंची उन्हनि वटि नाहे। पुलिस स्टेशन तां हलिया वञो न त अव्हां ते केस दाख़िल करे अव्हां खे अंदरि कंदमि। छा चिंची बि असांजी फुर थी आहे ऐं SHO शाहिद मेमन गिरफ़्तार बि असांखे करण जा दावा ॾेई रहियो आहे। असां तक जे चूंडियल MNA PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, MPA फरियाल टालपुर, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो खे अपील था कयूं त करप्ट SHO शाहिद मेमन ख़िलाफ़ सख़्त एक्शन वठी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असां शेख बिरादरी नओं देरो SHO शाहिद मेमन जे ज़ुल्म ख़िलाफ़ नओं देरो में धरणो हणंदासीं।